दोस्तों अॼु मुख़्तियार अली शीदी जो एल्बम आहे 18 वॉल्यूम नंबर 135 2005 जी शुरूआत जो पहिरियों एल्बम आहे। ऐं हिन दौर में मुख़्तियार शीदी तमामु घणो मशहूरु ऐं अहिड़नि एल्बमनि जे करे तमामु घणो मशहूरु थियो। ऐं हिन में जेको मुंहिंजी पसंदि जो गीत आहे उहो तव्हांखे ॿुधायां, मुंहिंजी दिलि जो हिसाबु केरु कंदो। ऐं तव्हां दोस्तनि खे ॿुधायूं त हीअ रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं हिन में असां को बि गीत शामिलु न कयो आहे। ऐं दोस्तनि जा कमेंट्स आहिनि उहे कमेंट शामिलु कयूं, उन खां बाद अॻिते हलंदासीं। ऐं एल्बम जी तरबियत हिकिड़े ख़ासि फ़नकार कई आहे, उहो फ़नकार शाइर। सभ खां पहिरीं कमेंट्स आहे दोस्त जी, उन चयो लिखियो आहे त मुख़्तियार अली शीदी जा सहरा ठीकु आहे। आदा शहबान सोलंकी भाउ लिखियो आहे नाइस वीडियो। आशिक़ अमन सोलंकी भाउ लिखियो आहे ग्रेड। तमामु महिरबानियूं दोस्तनि जूं। अञा ॿिया दोस्त बि आहिनि। उन खां पोइ वरी दोस्त लिखियो आहे वेरी नाइस। धमालुनि वारा ॿुधायो, बिल्कुलु बिल्कुलु अदा ॿुधाईंदासीं। हसन मनमार भाउ लिखियो आहे सुपर। शहबान सोलंकी भाउ लिखियो आहे एल्बम 16 सुपर हिट। उन खां पोइ शहबान सोलंकी वरी भाउ लिखियो आहे सुपर एल्बम। एहसान अमन सोलंकी भाउ लिखियो आहे 16 एल्बम नाइस। वॾी महिरबानी दोस्तो, कुर्ब तव्हां दोस्तनि भाइरनि जा। ऐं हिन एल्बम जी तरबियत जेको ॾिनी आहे ज़मा ख़ासकेली, तमामु बहितरीनु शाइर, तमामु सुठो शाइर। ऐं हिन दौर में मुख़्तियार शीदी तमामु घणो फेमस हुयो, तमामु घणो। ऐं हिन एल्बम जो तावन जेको आहे सीमा म्यूज़िक खैरपुर वारनि कयो आहे ऐं अवामी म्यूज़िक सेंटर शिकारपुर ऐं सीमा प्लेस म्यूज़िक सेंटर ॾैरकी, फ़याज़ जखराणी जैकुम्बाद, वकील म्यूज़िक सेंटर ऐं ॿियो दोस्त आहे कुर्बान म्यूज़िक सेंटर शहदाद कोट। ऐं इन्हनि दोस्तनि माना ख़ासि हिननि में पंहिंजे दुकाननि जा नाला ॾिना आहिनि। ऐं तव्हां दोस्तनि खे ॿुधायूं वरी बि त हीअ रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं काफ़ी दोस्तनि पसंदि बि कया आहिनि ऐं तव्हां बि पसंदि ईंदा तव्हांखे बि इनशाला। ऐं हिन में जेको तव्हांखे ॿुधायो वेंदो एतिरो त हिन में गीत कहिड़ा कहिड़ा आहिनि ऐं कहिड़नि कहिड़नि शाइरनि जा गीत आहिनि, एल्बम केतिरो भलो आहे केतिरो ढिलो आहे, सभु कुझु तव्हांखे ॿुधायो वेंदो। ऐं सभ खां पहिरियां हिन जो जेको पहिरियों गीत आहे उहो गीत लिखियो आहे मीर मोहम्मद अब्बासी जो गीत आहे हीणा थी विया हाल जुदाईअ में। उन खां पोइ आहे मीर मोहम्मद अब्बासी जो वरी कलाम आहे। कलाम जा बोल लिखिया अथई जानी तो जुदाई मूंखां छो कई आहे। ऐं उन खां पोइ आहे ज़मा ख़ासकेली जी शाइरी आहे। कलाम जा बोल लिखिया अथई बसि तो मां हथ कढिया। ऐं उन खां पोइ सागर शाह जो कलाम आहे तुंहिंजे अॻियां जानी कोन हलंदी। उन खां पोइ आहे मीर मोहम्मद अब्बासी जो कलाम आहे तुंहिंजे रोज़ जे जहिड़नि खां बसि कई। उन खां पोइ आहे अरबेलो चनण जेको शाइर आहे जोगी जलाल जो तमामु पुराणो शाइर आहे। उन गीत लिखियो आहे छा कयां मां दिलि खे। उन खां पोइ मीर मोहम्मद अब्बासी जो कलाम आहे ज़बरदस्त। मुंहिंजी दिलि जो इंसाफ़ कर। हीअ ज़बरदस्त गीत आहे, अवां ॿुधो इनशाला मज़ो ईंदो तव्हांखे। उन खां पोइ आहे यार मोहम्मद जो कलाम आहे पोख बि प्यारा भली छॾे। पोख जे माना पोख बि भली पोख जे। उन खां पोइ आहे गुलसन ख़ासकेली जो कलाम आहे मोहब्बत वारा। उन खां पोइ आहे अली गोहर मंगी साहब जी शाइरी आहे, मशहूरु कलाम आहे तोखे इहो नओं यार मुबारक अथई, अलाह तोखे बख़्शे ॾे इहो नओं यार मुबारक अथई। ऐं दोस्तो तव्हांखे वीडियो कीअं लॻो, उमेद आहे सभिनी दोस्तनि खे पसंदि आयो हूंदो। कमेंट सेक्शन में पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु ॾींदा कयो। इनशाला नेक्स्ट वीडियो में वरी इकठे आहियूं।